नाज़रीन, राज़ी देरो जे कचे जे इलाइक़े में सिंधु दरिया जे वहिकरनि में चाड़ सबबि केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया ऐं फसल बि ॿुॾी वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे तारिक अली सियाल। जी बिल्कुल नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं राज़ी देरो जे कचे वारे इलाइक़े में, जिते सिंधु दरिया जे वहिकरनि में चाड़ सबबि केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिंमें ॻोठ साबिल नारे जो, सोनो शबाणी, अलीदाद सियाल, अली नवाज़ सियाल, रांझो कलोड़ो। अचो त हिते मौजूदु आबादगारनि ऐं ॿोॾि मुतासिरीन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू आवाज़ टीवी सां कहिड़ा वीचार वंडे रहिया आहिनि। फिर असांजो फसल हुयो तिरनि जो, ज्वारियूं हुयूं, वण हुया, जेको बि फसल हुयो टोटल उहो असांजो पाणी जे भेड़े में अची वियो, सॼो अची वियो। हिनमहिल ताईं का बि टीम अहिड़ी कान आई आहे, न का कंहिं पती आहे। उन्हनि में तक़रीबन आहिनि 10-15 ॻोठ आहिनि। रांझो कलोड़ो, आली मुराद ॻोठ, ऐं शेखनि जी पटी सरबिया ऐं महमूद जो ॻोठ, हे टोटल ॻोठ आहिनि। अंदरि ॻोठ इलाही ॿिया बि आहिनि, न को बि अहिड़ो माण्हू न आयो आहे या का अहिड़ी टीम में जा को अहिड़ो मसइलो। सॼो ई फसल माल में बीमारी, माण्हुनि में बीमारी। असां सां ज़ुल्म आहे, असांजी फसल ॿुॾी आहिनि। असांजे अञा ताईं केरु न आहे आयो। हे तव्हां ॾिसी सघो था, असांजो फसल सॼो लुड़ी वियो आहे। तिरनि जो, जूअर ऐं जेको आहे सो वण, हे फसल असांजा सॼा ॿुॾी विया आहिनि। असांजे अञा ताईं केरु न आहे आयो, न का मालकी थी आहे, न का ॿेड़ी मिली आहे, न कुझु बि न। हे पंहिंजी पैसनि सां ॿेड़ी वठी असां जेको आहे सो पंहिंजा फसल कढूं था। हे त जेको आहे सो तव्हां ॾिसी सघो था, सॼो असांजा फसल पाणी थी विया। ऐं जेको आहे सो नोटिस जज साहिबनि खे वठिणो आहे। उहे जज साहिब अलाए किथे आहिनि, हे चेयरमैनियूं इहे हर शइ रखियनि, उहे बि हिनमहिल त को बि कोन आयो आहे। गवर्नमेंट जो जेके बि आहिनि इदारे जा, उहे हिनमहिल ताईं न पहुता आहिनि। न को बीमारीअ जे लाइ पहुतो आहे, न का शइ लाइ पहुतो आहे। कुल जेके वागू लॻा वेठा आहिनि थिया, जेको आहे सो उते पंहिंजे अंश सां खाइनि पीअनि था, हुननि खे कंहिं शइ जी परवाह न आहे। ग़रीब तख़्तो जेको आहे सो उहो ॿुॾे भरे थो, ख़तमु थिए थो, उन जे लाइ का वारसी न। पाणी जी सूरत हाल आहे, सैलाब आयो आहे ऐं हुकूमत जे तरफ़ां का बि बंदनि ते या कंहिं ते बि का कैंप न लॻाई वई आहे, त उन तहत असांखे का ख़बर पवे त असां पंहिंजे फसलनि जी मालिकी कयूं आहे। हिन महिल असांजो वॾो नुक़सानु थी चुको आहे। हिसाब खां वधीक तव्हां ॾिसी सघो था, इहा असांजी जूअर आहे, तिर आहिनि, ॾाढो असांजो नुक़सानु थियो आहे। हिन वक़्तु मौजूदु तव्हां हारिन ऐं ॿोॾि मुतासिरीन जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु हुयो त असांखे माली मदद कई वञे ऐं असांजे लाइ रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वञनि, त जीअं असांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचण में आसानी थी पए ऐं असां महफ़ूज़ हंधनि तां मुंतक़िल थी वञूं। कैमरामैन ज़ीशान सियाल सां गॾु तारिक अली सियाल, आवाज़ टीवी न्यूज़, राज़ी देरो।